सऊदी अरब जी सकाफ़त वारी वज़ारत पारां जिद्दा में चौथों किताबी मेलो लगायो वियो। हिकु हफ़्ते खां वधीक ॾींहंनि ताईं जारी रहियल मेले में अलामा इक़बाल ऐं क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्नाह बाबति लिखियल किताबनि समेत सॼी दुनिया मां शाया थियल अदबी, सियासी, मज़हबी ऐं साइंसी किताब रखिया विया। उन मौक़े ते हज़ारें ॾेही ऐं परॾेही माण्हुनि शिरकत करे किताबनि जी ख़रीदारी कई, जॾहिं त पब्लिशर्स ख़ासि तौरु शरीक थिया। किताबी मेले में सऊदी अरब जी सकाफ़त वारी वज़ारत तरफ़ां सकाफ़ती शो बि करायो वियो, जंहिंमें पाकिस्तानी सकाफ़त जा रंग पिणु नज़र आया। सकाफ़ती शो दौरान इंटरनेशनल स्कूल अज़ीज़िया जे शागिर्दनि सिंध, पंजाब, बलोचिस्तान, केपी, कश्मीर ऐं बल्तिस्तान जी सकाफ़त पेश कई। शो में सकाफ़ती रक़्स समेत पाकिस्तानी क़ौमी नग़मा बि पेश कया विया, जिन खे ॾाढो साराहियो वियो। तकरीब दौरान पाकिस्तानी कौंसलेट जी प्रेस सेक्रेटरी अरशद मुनीर सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अहिड़े क़िस्म जे मेलनि सां इल्मु हासिल कंदड़नि जी उञ उझाए सघिजे थी। हुन चयो त किताबी मेलनि सां सॼी दुनिया जे इल्मु तोड़े अदब बाबति ॼाण पिणु मिले थी। संदसि चवणो त सकाफ़ती शो ज़रिए पाकिस्तान जे चइनी सूबनि जी सकाफ़त पेश कई वई। इहो अमल नौजवाननि लाइ ज़रूरी आहे। अरशद मुनीर चयो त हू सऊदी हुकूमत जी सकाफ़त वारी वज़ारत जा थोराइता आहिनि, जंहिं पाकिस्तानी सकाफ़त पेश करण जो मौक़ो ॾिनो। हर साल जीअं जीअं हिते सऊदी अरब में प्रोग्राम थींदा आहिनि, जिद्दा इंटरनेशनल बुक फेयर चोथों साल आहे हिते इवेंट्स हले थो ऐं सकाफ़त हवाले सां जेको आहे कॉन्सुलेट पाकिस्तान जेको प्रोग्राम अरेंज कयो, जंहिंमें चारई सूबनि जा जेको आहे सो सकाफ़ती हवाले सां रंग ॾेखारिया विया, जंहिंमें सिंध, बलूचिस्तान, खैबर पख्तून ऐं पंजाब जेके बि हिते स्टॉल लगाया हुआ हैं, तकरीबन पूरी दुनिया जा लॻल आहिनि। मैं कंटिन्यूसली आता हूँ और आज यहाँ पर PICO की तरफ से, पाकिस्तान कॉन्सुलेट की तरफ से जो एक कल्चर शो जो कि बहुत हमारे पाकिस्तान के लिए बहुत बड़ी चीज़ है, उसको प्रमोट किया है, बहुत अच्छा लगा। सिंध, बलोचिस्तान, पंजाब में पख्तूनख्वा सब गॾिजी हिते जेको आहे त ख़ुशी तमामु घणी ख़ुशी थी आहे ऐं उमेद था कयूं सऊदी हुकूमत में त हर साल अहिड़ा प्रोग्राम कराईंदा रहनि। सरकारी सतह ते अहिड़ा प्रोग्राम कराइण जी ज़रूरत आहे जीअं मुल्की सकाफ़त खे आलमी सतह ते उजागर कराए सघिजे। जावेद राहू, सिंध टीवी न्यूज़, जिद्दो।